घुमी थो पराडे में मुझा बाबाणा बकर वो दुख्यो आहे सफर भिटन जो अली हसन समेजो चवे अली हसन समेजो मुझो पर्सनल सिलेक्शन मास्टर आई अदा यारवां याकी जो हिन केसर जी मुझी सिलेक्शन कन पिया था आई वधी फरमाशा गोठ धोरिया कर खां मिठड़ो भा लियाकत खिदराणी आई गोठ सेखड़ो खां उम्मीद अली समेजो ईदाणी खां ड्राइवर सोहराब रायमो आई उन जो दोस्त माशूक अली रायमो गोठ जूझारे जे पार खां सरादीन आई कुर्बान अली समेजो गोठ लूंडार खां एसआर सांवल सागर सोभाणी ऐं प्रताप राय सोनाणी कंडक्टर सुखजी गोठ सोनियाट खां उस्ताद इनायत पकवाजी ए मुंहिंजा महबू तुंहिंजी ऐं मुंहिंजी यारी कीअं त ठहंदी असां परदेसनि सां दिलि न ला सुभाणे ॾाढो ॾुखियो थींदी ॾिसी छा पई चवे तूं रहंदो आहीं मिठा मलनि मीन दिलि फासा परदेसनि में तोखे नाहे ख़बर सुण सूरन जी तूं छॾ पदर ओ फ़क़ीरन जी तूं छॾ पदर ओ फ़क़ीरन जी तूं रहंदो आहीं मिठा मलनि मीन दिलि फासा परदेसनि में तोखे नाहे ख़बर सुण सूरन जी तूं छॾ पदर ओ फ़क़ीरन जी तूं छॾ पदर ओ फ़क़ीरन जी
अली हसन समेत जो जूझारे जो कारखा कलाम के पसंद कन पिया मिठी शहर खां बड़ी बार भा समेड़ो दर्दी हीरो दर्दी कलंदर वजीर शायर जो अली हसन समेत जो मिठड़ो दोस्त अली हसन तो